आए मां टोपी तो ॾियण आयुसि अज़ीज़ान मोहतरम ख़ालिद बिन वलीद जी टोपी मथे ते रखी वरी जो जंग में शुरू थिया रब्बे करीम जो कसम आहे जीअं मस्त शेर मस्त शींह चिड़ियल शींह जेको आहे बकरिन जे अंदर शिकार वास्ते लहे 5 मिंटनि जे अंदर मैदान साफ़ कयईं वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन आलमीन जे वास्ते रहमत उहो थी सघंदो आहे जेको दुख सुख खां वाक़िफ़ हुजे ख़ालिद बिन वलीद जे टोपी विसारण खां वाक़िफ़ हुजे ख़ालिद बिन वलीद जे सॾण खां वाक़िफ़ हुजे ख़ालिद तकलीफ़ में हुजे ज़ात मुस्तफ़ा उम्बरे ख़ज़रा में पतो ॾे अमीर खे पंहिंजे ग़ुलाम खे ख़्वाब जे अंदरि करे अची करे हुकुम फरमाए त देर न कर मुंहिंजे ख़ालिद ॾे वञी करे मदद कर मालूम थियो त हर मुरीद हर उम्मतीअ जे दुख तकलीफ़ खां जेको वाक़िफ़ हूंदो आहे राहिम जो ज़रूरी आहे त तकलीफ़ वारे तकलीफ़ खां वाक़िफ़ हुजे उते पहुचण जी ताक़त रखे ज़ुबान बि ॼाणण हुजे उते पावर बि फुल हुजे पहुची करे मुसीबत हल करे त उहो रहमत लिल आलमीन थी सघे थो अज़ीज़ान मोहतरम बस आख़िरी हुई पैगामात पंहिंजे आका सां प्यार बेअदरी खां बचो बेअदबनि जा टोले खां बचो अक्सर असांजा सुन्नी सादा सीधा जाथे काथे रलिया पिया आहिनि चई असां त क़ुर ॿुधूं था असां त क़ुर ॿुधूं था पर यादि रखो क़ुर उन खां ॿुधो जंहिंजे सीने में मोहब्बत रसूल हुजे जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा हुजे स्टेज ते वेही करे जेको चवे हम जैसा था असां जहिड़ो हो असां वांगे खाईंदो हो असां वांगे पीअंदो हो असां वांगे शादियूं कई पोइ मां चवां थो तूं रींगता है फर्श पर है अर्श पर उनका गुज़र तू रींगता है फर्श पर है अर्श पर उनका गुज़र बहरे खुदा कुछ सोच कर तू भी बशर वो भी बशर वरी आयत पढ़दा आहिनि कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम तव्हां सुन्नी न मञींदा हो क़ुर जा इनकारी हो अना बशरुम मिसलुकुम मां तव्हांजी मिसल आहियां क़ुर में हुकुम आहे मां चवां थो क़ुर बरहक़ आहे पर क़ुर खे सम्झण जे वास्ते कंहिं अल्लाह वारे जे दर्स में वञे कंहिं वलीउल्लाह सां प्यार रख अल्लाह वारो दामन वठ अगर बशरुम मिसलुकुम मुराद अगर चवे थो पियो त असां जहिड़ो आहे अगर वेही करे स्टेज जे मथां स्टेज ते अगर को चवे मौलवी साहब तो में अबू जहल में फर्क ना है तू भी बशर अबू जहल भी बशर खुश थी दो कि बड़ा साईं हे आयत पढ़े तो इन्नमा अना बशरुम मिसलुकुम तो कुरान चे तो महबूब असा जहिड़ो बशर आ छाजे करे त असा वांगे बशर आ मां चवां तो अगर तो वांगे बशर आ तो कदी स्टेज ते वेही करे कदी कहीं जलसे जे अंदर ऐलान कई त अबू जहल मां जहिड़ो बशर आ अबू लब मां जहिड़ो बशर आ टेकुमल मां जहिड़ो बशर आ आसूदवाणी मां जहिड़ो बशर आ कदी ऐलान कई छाजे करे बशरियत जे अंदर तो भी बशर आ पो अगर को तोखे चवे तो चवंदे यार अबू जहल बशर आहे मां मुसलमान आहियां मां मौलवी आहियां मां कुरान जो कारी आहियां मां हुन जहिड़ो कीअं थी सघां थो जब शर्म कजी तूं अबू जहल जो नथो थी सघे त मुस्तफ़ा जहिड़ो कीअं थी सघे नमाज़ जॾहिं बि इमाम जे कट पढ़ंदा हो पुठियां आहिनि इमाम जे अल्लाह अकबर हज़रत साहिब ईअं पोयां शागिर्द भी अची बीहनि था नमाज़ वास्ते औलाद भी कॾहिं कॾहिं मुर्शिद भी मेहरबानी करे पंहिंजे मुरीद खे मोहब्बत सां मुसले ते बीहारींदा आहिनि उस्ताद भी दोस्त अहबाब भी लेकिन जहिड़े टाइम इमाम मुसले ते बीहे त तमामु रिश्ता ख़तम मालिक न अगर आर्डर करनि हाफ़िज़ साहिब नमाज़ पढ़ाए ईअं न फरमाए त पुठियां पंहिंजे मुरीद जे अल्लाह अकबर हुक्म न आहे बाहर मुरीद गुलाम अगर बाहर रिश्ते में अबो पुट करे सॾे जायज़ मामू भाणे जो सॾे जायज़ चाचो भाटियो सॾे जायज़ ॾाॾो पोटो सॾे जायज़ दोस्त दोस्त सॾे जायज़ रिश्तो रिश्ते सां सॾे जायज़ यार यार करे सॾे जायज़ पेशवा पेशे सां सॾे जायज़ दर्जी दर्जबाई खे दर्जी करे सॾे जायज़ लोहरो लोहर करे सॾे जायज़ बलोच खे बलोच सॾण जायज़ पर जे मुसल्ले ते नमाज़ जे वास्ते तमामु रिश्ता ख़तम तमामु रिश्ता मुनक़ता थी वञनि था हाणे हुकुम आहे खबरदार अगर अबोआ बीजो बरकात नमाज फर्ज वास्ते अल्लाह ताला जे पुठियां आहिनि इमाम जे अल्लाह अकबर अरे आम मौलवी मुसल्ले ते अचे रिश्ता ख़तम मौलवी जहिड़ो तूं नथो थी सघे ईअं नथो पुठियां पंहिंजे पुट जे अल्लाह अकबर पुठियां पंहिंजे मुरीद जे अल्लाह अकबर पुठियां पंहिंजे भाइटे जे अल्लाह अकबर जायो न आहे पोइ जॾहिं ज़ात मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम क़यामत तक नबूवत वारे मुसल्ले ते हिन पोइ कीअं थो चवे त असां जहिड़ो आहे
हरू भरू जो अना बशरुम मिसलुकुम वफ़ाद किराम वेठा आहिनि वमा मिन दाबतिन फिल अर्दि वला ताइरी यतीरु बिजनाहिहि इल्ला उममुन अमसालुकुम। अल्लाह जो कुरान आ वमा मिन दाबतिन फिल अर्दि को भी जानवर आहे ज़मीन ते वमा मिन दाबतिन फिल अर्दि वला ताइरी यतीरु बिजनाहिहि ना है कोई पखी नगर जेको परवाज़ करण वारो जनाह इल्ला उममुन अमसालुकुम मिसल तव्हां जी उम्मत आहिनि के चौ पाया भी इल्ला उममुन उमम उम्मत जी जमा है जानवर तहां जे दाबतिन जानवर के चए वेंदो। अगर बशरुम मिसलुकुम पढ़ी तो मुस्तफा असां जहिड़ो आहे पोइ असां बि चऊं था इल्ला उममुन अमसालुकुम गॾ बि तो जहिड़ो आहे क़ुरान तो चए इल्ला उममुन अमसालुकुम बांदर तो जहिड़ो आहे क़ुरान तो चए। अगर बशरुम मिसलुकुम में मुस्तफा के पाण जहिड़ो सॾे थो इल्ला उममुन अमसालुकुम अल्लाह जो क़ुरान आहे चौपाइनि वांगे तूं आहे चौपाया तो जहिड़ा आहिनि दरंदा तो जहिड़ा आहिनि जानवर तो जहिड़ा आहिनि हैवानात तो जहिड़ा आहिनि। अगर ख़ार खाए तो क़ुरान आहे वमा मिन दाबतिन फिल अर्दि वला ताइरी यतीरु बिजनाहिहि इल्ला उममुन अमसालुकुम दरंदा तो जहिड़ा आहिनि चौपाया तो जहिड़ा आहिनि पोइ चवंदे छा जे करे जो क़ुरान चए थो इल्ला उममुन अमसालुकुम मिसल उम्मत तहां जहिड़ा आहिनि। अगर हिते नथो वणे तो हुते भी पाण खे कट त मुस्तफा बेमिसाल नबी आहे मुस्तफा बेमिसाल नबी आहे। अज़ीज़ मोहतरम तू असां छा 1.25 लाख नबी भी मुस्तफा जी मिसाल न आहे 1.25 लाख नबी सैयदना ईसा अलैहिस्सलाम नबी बरहक पर मुझे आका जो मुक्तदी आहे मुझे आका जो मुक्तदी आहे पर मुक्तदी जो ही कमाल आहे जो सिपारो पढ़ो व उबरिउल अकमा वल अबरसा व उखिल मौता बिइज़्निल्लाह। अल्लाह जो नबी ऐलान तो फरमाए 50,000 मरीज एक ॾींहुं में ईंदा के बोला साईं 50 मरीज बीमार एक ॾींहुं में ईंदा शिफा वठी वेंदा व उबरिउल अकमा वल अबरसा मादरज़ाद अंधन खे मां ईसा अखियूं ॾियां थो। नबी के छड़ इमामुल अंबिया है मुक्तदा है पेशवा है सैयदुल मुरसलीन है मुझे आका जी मुक्तदी आहे 1.25 लाख नबी मेराज रात मस्जिद अक्सा में मुझे आका जा उम्मती जेका जमायती थिया है मुक्तदी थिया आहिनि। ईसा रूहुल्लाह जो आते कुरान तो ऐलान करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाइनि था व उबरिउल अकमा मां ईसा रूहुल्लाह मादरज़ाद अंधन खे अखियूं थो ॾियां अता कयां अकमा मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह फरमाइनि था हज़रत साहिब हज़रत मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह फरमाइनि था अकमा उन अंधे खे चयो वेंदो आहे जंहिंखे अम्मा जे पेटों निकिरे त अखियुनि जा खाना ई ठहियल न हुजनि। एक हूंदो आहे मादरज़ाद अंधो अखियूं हुजनि तारा हुजनि ॿाहिरि अचे एक जेको आहे दीद न आहे इहो अंधो इहो बि मादरज़ाद आहे पर अकमा उन मादरज़ाद अंधे खे चयो वेंदो आहे अम्मा जे पेटां निकिरे त अखियुनि जा खाना ई ठहियल न हुजनि। पोइ ईसा रूहुल्लाह वटि खणी अचनि ईसा रूहुल्लाह इशारो करे खाना ठाहे मिटीअ जा गोड़ू ठाहे करे अखियुनि में विझी हथ घुमाए अखियुनि में दीद अची वई व उबरिउल अकमा मादरज़ाद अंधनि खे अखियूं ॾियण वारा। त अज़ीज़ान मोहतरम अॻिते छा आहे वल अबरसा व उहियल मौता बिइज़्निल्लाह मां ईसा रूहुल्लाह कोढ़ जे बीमारी वारे खे बि शिफा ॾियां। नारे तकबीर नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत। अबरसा वास्ते मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह फरमाइनि था कोढ़ ॿिनि क़िस्म जो एक आहे सुफ़ई दाग एक आहे कारा दाग हिकिड़े जेको दाग खे सुई हणंदे पानी निकिरे सेमो करे उन जो इलाज मुमकिन आहे। हिकु सुफ़ई दाग आहे सुई हणंदे बि को उनमें रत या पूं या जेको पानी जो कतरो ई न निकिरंदो इन जो इलाज मुमकिन आहे। ईसा रूहुल्लाह उन्हनि जो इलाज कंदो जैसे डॉक्टर जवाब ॾियनि तबीब जवाब ॾियनि हकीम जवाब ॾियनि डॉक्टर इलाज खां लाचार थियनि ईसा रूहुल्लाह फरमाइनि सिर्फ़ु पहुचाए तव्हांजो कमु आहे वल अबरसा कोढ़ वारे बीमारी खे मां ईसा रूहुल्लाह शिफा ॾियां थो व उहियल मौता बिइज़्निल्लाह मुर्दा खणी ईंदा हा लाश खणी ईंदा हा मयत खणी ईंदा हा मां चवां थो हुया अलाए कहिड़े अक़ीदे वारा पर उन्हनि जो अक़ीदो त नबी मुर्दा बि ज़िंदा कंदो तॾहिं खणी ईंदा हा तो निभागे निमाज़ी के उहे भी ईसाई भी भला जो अकीदो त असांजो नबी मुर्दा जिंदा कंदो आहे लाश खणी ईंदा हा मयत खणी ईंदा हा व उहियल मौता मां मुर्दा जी आरींदो
मां मुर्दा जिंदा कंदो आहे केर थो चवे ईसा रूह अल्लाह चवे थो छा जे ख़ातिर बिइज़्निल्लाह अल्लाह जे अमर सां अल्लाह जे अता सां अल्लाह जे हुक्म सां मता सुभाणे को तव्हांखे चवे त साईं जेको आहे त अल्लाह जे हुक्म सां उथारे पियो न उहो ई त न असां चऊं था सुन्नत जो ईमान अक़ीदत अल्लाह जे अमर खां बग़ैर नबी खे कख चोरण जी ताक़त बि न आहे नबी के कख चोरण जी ताकत ज़ाती ना है अल्लाह जी अता सा असा चंदो वली जे करामत बरका अल्लाह जी अता सा नबी जे मौजज़ा बरका जड़ी ईसा रूहुल्लाह मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मतिया नबिया पर मुक्तदिया हे मुक्तदी जो कमाल अंधन के अखियों दे मादरजाद अंधन के अखियों दे बीमारन के शिफा दे मुर्दा जी आले ते इमामुल अंबिया जो छा कमाल होंदो बस इब्तदा में हद के तो ज्यादा तमा के मलूल न कंदो अल्लाह ताला जल्ल शान व अमन वालो मुझे ये टूटा फूटा अल्फाज बयान करन हम आशिकन जो बुधन चल पंहिंजी बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए हाणे क़िबला हुजूर मुर्शिद मुरब्बी दुआ फरमाईंदा सलात सलाम पढ़ी करे दुआ फरमाईंदा तमा पंहिंजा नेक मकसद नेक इरादा तमन्ना करे बीहंदो सारी कसरत पाते ये हैं उनकी बख्शिश इनका सदका देता वो है दिलाते ये हैं कसरत नादक किसकी रसाई जाते भी ये हैं आते भी ये हैं वमा अलैना इल्लल बलाग। तमाम दोस्त सलात सलाम